मोरो वेझो ॻोठ दलील ज़रदारी में 1.5 साल अॻु पाणी जे मामले तां क़त्ल थियल करम दोस्त ज़रदारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि बेवा ऐं भाइरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जी बेवा ज़रीना ज़रदारी चयो त मुड़ुस खे क़त्ल थींदे 1.5 साल थी वियो आहे, पर संदसि क़ातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहिनि थिया। बाअसर जवाबदार केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बाअसरनि असांजे हिकु नौजवान महरम ज़रदारी खे धकु हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन्हनि SSP नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। न्यू सईदाबाद में 3 ॾींहं अॻु बिजली जी बहाली दौरान करंट लॻण सबबि फ़ौत थींदड़ हेस्को अमलदार जे मामले ते हेस्को चीफ ऐं ACN नोटिस वठंदे SDO न्यू सईदाबाद सब डिवीज़न खे मुअत्तल करे छॾियो। फ़ौती हेस्को अमलदार बिलावल अबड़ेजो जे चाचे हारून अबड़ेजो SDO ख़िलाफ़ वाक़े जो केस दाख़िल कराए छॾियो। शहदादकोट में 17 वरियनि जो नौजवान घरू अणबणत तां ज़हरीली दवा पी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। वारसनि मूजिबि मोहसिन मक्सी घरू अणबणत तां ज़हरीली दवा पीती, जंहिंखे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो। डॉक्टरनि जी अदम दिलचस्पी सबबि नौजवान फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। उदेरोलाल ॻोठ नौबतमरी में तरक़ियाती कमनि वारे साइन बोर्ड तां ॻोठाणनि ऐं ज़िले काउंसिल चेयरमैन मखदूम अहमद ज़मा जे हामियुनि विच में तकरार पैदा थी वियो। ॻोठाणनि मूजिबि इलाइक़े में थियल तरक़ियाती कम इलाइक़े मां निकिरंदड़ गैस ऐं तेल जी रॉयल्टी सबबि थिया आहिनि, जंहिं ते ज़िले काउंसिल चेयरमैन मखदूम अहमद ज़मा पंहिंजी सियासत चमकाए रहियो आहे। चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु अवाम खे धोखो ॾेई रहिया आहिनि। नौशरो फ़िरोज़ में जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जतोई हाउस पहुची NPP चेयरमैन मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते मुल्की ऐं सूबाई सियासत ते ॻाल्हियूं कयूं वयूं। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो त अवां ते थियल कूड़नि केसनि ख़िलाफ़ मज़म्मत कंदे अवां सां हमदर्दी जो इज़हार कयां थो, जंहिं ते मुर्तज़ा जतोई चयो त अवां जी नई पार्टीअ जो अवाम खे इंतज़ारु आहे। ॿिन्ही सियासी अॻुवाणनि मुस्तक़बिल में गॾु कमु करण जो इत्तफ़ाक़ ज़ाहिर कयो।